पुट होक थो करे टोकू नथो करे दिल में कुछ भी कोन थस खबर थी तुंहिंजो वॾो ख्याल कंदो आहे। वाह जो चाची ख्याल थो करे। मां जेकॾहिं कुझु ॻाल्हाईंदोसांसि त बिना छांगियल ॿेर ते चढ़ी ईंदो, पोइ लहण बि मुश्किल। छो आयो आहीं टे पहिरीं जहिड़ो मुंहुं खणी? पुफी चमी छा थी? कान्हे तुंहिंजी पुफी, मरी वई तुंहिंजी पुफी। पुफी घर पहुचण सां ॿुधुमि त कासिम ज़ख़्मी थियो आहे, इनी करे हलियो आहे। पुफी मूंखे वेहण ई न आयो। हाय हाय कासिम लाइ कले जो तो कढ़ई, कान्हे तुंहिंजी ज़रूरत इयादत जी। हलियो वञ। माण्हू ॾे न त ॾुखाए बि न। मां त कासिम चयमि न कासिम खे अल्लाह सिहत ॾिनी आहे ऐं ॾींदो, तुंहिंजे पुछण जी का बि ज़रूरत न आहे। आहे पुफी, जॾहिं मां अस्पताल में हुयुसि न त हिन मुंहिंजी ख़िदमत कई, मुंहिंजी मालकी कई, मूंखे रत ॾिनई ऐं मां खांसि तबियत पुछण बि न अचां। ॾिस ॾिस आउं तोखे चवां थी वञी थो या कयई बेस थो। पुफी घणो बर्दाश्त कयमि। आस्ते चाचीअ सां घणो तेज़ थी न ॻाल्हाए। कासिम करंट आहे। यार कासिम, मां को सोन मीन त खणण कोन आयुसि, मां त तोखां पुछण आयुसि। पुफी खामखा नाराज़ थी थिए। मां ठीकु आहियां मां, तूं हलियो वञ। हल हल आगो हिकु वणे कोन ऐं पोड़ वरी ॿ दफ़ा घुरी। अरे मुनवर, तोखे सरदार संघार खान हुकुम ॾिनो त पोइ होटल हलाई पियो। मां चवां थो हथ कढ। मोतबर तूं वरी मुंशी सां तेज़ थो ॻाल्हाईं। मुंशी केरु थींदो आहे? मुंहिंजे गले में हथ हुजे। मुंशी संघार खान जो मुंशी आहे। अरे निसार वठीस, मुंशीअ सां तूं मुंहुं अटकाए। हिनखे त सरह जहिड़ा दाणा थो कयां मां। खबरदार, वेझो ईंदो सटिजी वेंदव। ए वक्त कने सॾ मेहरुलाल, चप चोरींदे चिरची वेंदे। मेहरुलाल, तूं हिन मुंशीअ खे मज़ो चखाए त मां हिन निसार जूं तो वाशियूं बंदि कयां। मेहरुलाल, ही वारो छॾीस। मनोहर छॾबो त दिलि वधी वेंदो। रियासत मूंखे मुंशी चयो त चांहि पी अचूं, मूंखे कहिड़ी ख़बर ते खुलम संभाले। मेहरुलाल, रियासत छॾियो न, धंधो ख़राब थींदो, ग्राहक न ईंदा। वाइदो कर मुंशी मेहर, वरी हेॾा मुंहुं न कंदे, न त हिकु लोंदड़ी खां गोली लॻंदई, ॿी खां निकिरंदई। मेहरुलाल, हक़ मुंहिंजो आहे। छा जोड़े तुंहिंजो हक़ आहे? किथे तुंहिंजो घर, किथे होटल? छॾियो मेहरुलाल, हले तूं। ॿीहर जेकॾहिं हिते अचण लाइ सोचो, साह लाइ सिकंदो। इन जे वार करण वारो को बि न रहियो आहे जब्बार। बहितर त हिनजी लाश जो तोहफ़ो दादन ॾे मोकिलजे। तरसमन ठार मालकी थींदसि, न थियसि न त पोइ तोहफ़ो मोकिलिबो दादन ॾे। इन खां अॻु जो सौदेबाज़ी थिए हलायूंसि न ॿार। ख़बर आहे परवेज़ खान जी तो ॻाल्हि करी। उन्हीअ सूर खां तबरो ॾियांसि थो, मंसूबो नाकाम न थिए। थी बि सघे थो। रोज़ था जायूं मटायो। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त हिकु हंधि वेही हथी का थी वञूं? बिला शक इहो सियाणे माण्हू जो कमु आहे। मूंखे बि थाक जी ख़बर हुई, न त ॻोल्हे थकिजी पवां। भला इहो ॿुधाए तूं कीअं आहे? और हेॾां अच मंठार। ये ख़बर कोहर चयो आहे त 5 बजे डॉक्टर मां तक कढणा आहिनि। तो शहबाज खान जो हुकुम आहे। एसपी, डीएसपी ऐं एसए जो ज़ोर आहे। सिर्फ़ डॉक्टर लाइ न, परवेज़ खान लाइ। 5 बजे वो भी परवेज़ खान के छॾींदा। आगे ही वक्त? हाँ ठीक है, परवेज़ खान के तो छॾींदा ना? बिल्कुल छॾींदा।
त पोइ परवेज़ खान पहुची वेंदो। बाक़ी हिन जो लाश 5 वॻे पहुचंदो, 5 वॻे। सरदार तुझी ज़बान खे पाणी मिलंदो, पर याद रख जकॾहिं हुननि चालाकी कई त मां कंहिंखे बि बख़्श न कंदुसि। न कंदा चालाकी, पुलिस ऑफिसर विच में आहिनि। चालाकी कने त बगन जी सट, बघड़ जो झट। हू मकार आहिनि सरदार। मूं चयो न त पुलिस ऑफिसर विच में आहिनि। हू मल्ह करे वञनि त पोइ छा करे सघंदी पुलिस? सरदार, तव्हां डीएसपी साहब सां ॻाल्हायो। होॾां सही सलामत डॉक्टर तुंहिंजी ओताक ते पहुचे त परवेज़ खान पाणे शहबाज़ खान जी ओताक ते पहुची वेंदो। इहो दादन जो तव्हां सां वाइदो आहे। हुननि बि मूंसां वाइदो कयो आहे। चयुमि न सरदार, हू ठग हींअर धोखो करे सघनि था। तुंहिंजो मूं ते वैसा न आहे। माशा अल्लाह, हले वञ, हाणे पुॼंदा तोखे। नथी करम, ये हू बि कोन पुॼी सघंदा। तकबर को 100 दफ़ा तौबा आहे। मौकलतन दादन मौत आ, मौत। मौत टलणो नाहे, नाहे टलणो। मां डीएसपी सां ॻाल्हायां। ठीकु आहे, मां हलां थो। न ॻाल्हाईंदी करी ईअं भाउ सां। अम्मा छो न ॻाल्हायां, मंदी न आहियां दादी। इहो मां बि सम्झां थी। समझे थी त पोइ रोके छो थी? मर्द आहे न, अची वञनि मर्दाना गेड़ त बिगड़ी वञे ऐं तोखे दुख थी पवे। इन ई सिलसिले में जेको वणेसि सो चवे अम्मा, दुख न कंदसि। पोइ बि एहतियात ज़रूरी आहे धीअ। जी अम्मा। तव्हीं ख़ामोश आहियो। ॿुधूं पियूं मासी, विच में छा ॻाल्हायूं? भलो आहे भेण, ॿ ॻाल्हाइनि त टियों ॿुधे। मासी तूं ई सोच, मसलनि में ईअं ॾॾरजी विया आहियूं जीअं जानडर में अन ॾॾरबो आहे। भला असीं न रोकियूं या सलाह न ॾियूं त ॿियो केरु रोकींदो अधे वारनि खे? ॿिया त चवंदा मल विड़, धिको आयो त मूं ते आ। हान नूरी, अम्मा सम्झे ई नथी। ॾिस, ही वीचारियूं आयूं पंहिंजो करे, हिननि जे लाइ दहशत जो मुक़ाबिलो कयो अथसि। सो कसो कम आहे, तूं ई ॿुधाए। मूं न चयो आहे कसो कम। ही 2 ॾींहंनि जूं महिमान, अॼु आहिनि सुभाणे न हूंदियूं। कीअं नूरी? तूं रोईं थी नूरी? महिमान त आहियूं न कवल। मूं तुंहिंजी दिलि रंजाइण या बदनीतीअ सां न चयो आहे नूरी। तो सच चयो आहे कमल, पर हिते रही ही घर पंहिंजो थी वियो आहे। इन हीअ एहसास त कुख में कान खोड़ियो आहे। ही घर छॾण ते लिंग कांडार जी था वञनि, ॼण साहु मुठ में थो थी वञे। जेसीं ताईं डॉक्टर जी रिहाईअ जो नियापो न मिलंदो, तेसीं ताईं हिन माथो न कढंदुसि। नियापो बि दादन जो, ॿियो कंहिंजो न। बहराम खाने नियापे ते बि निया नेरे न कढबा। असांखे डॉक्टर जी हयाती प्यारी आहे। मां तव्हां सभिनी खे सिधो कंदुसि। वरी न कुझु जाए परवेज़ त नक में नाकेली हणी सर्किस कराईंदुसि। हाणे तोखां ड्रिजऊं आहे, तो में हथ विझऊं आहे। सरदारा,
नचोस काबिल झलेस त बकवास न करे मता मौत बखुजस मां मौत खां नथो ड्या नहीं तव्हां खां हयाती हूंदी त तव्हां कुछ न कर सघंदा कुछ भी न ऐं चे हितां निकतुस त तव्हां सभिनी जी कढियल हिक क़ब्र चोड़ींदुसि हिक डॉक्टर जा खटन भाग जो लाश तो मोकिलियां हींअर जो हींअर तूं असांखे मौजूद तो समझे खतुरिया चओ शफन सौ ढल जी बाह खणिया अज रात पलांत में अथस छा हा इस्माइल अथस संगता सिर भी हाज़िर शफन खतुरिया हीरो लाई बादल ओच तो कड़काउन तो पोइ देर छाजी हलो अचो खबरदार एक ही वार कयो कुर्सी कर बादल है एक भी न बचे रागी ता जनाजा खन दफन अज तव्हां जा जनाजा असां खणंदासीं असां ले बेहतर आहे त हमरान के खणजे पता बची भी पवन मेरे ले बादल ठीक तो चले वो अचो खणो मुड़सन के स्माइला तेरी जायज़ो वक्त निकरी विया या सब ठरी विया ठीक आ निकरी विया हूंदा निकरंदा त हिकु ॾींहुं न आहे खतुरिया सफ़न नज़र त कोन था अचनि हेठि त नज़र ईंदा सोटरा जी सोटर बस सच सच बुधाए हिते आयो हो या ना बिल्कुल आयो सोटर पर तबियत पुछा करण जे लाइ तबियत पुछण जो मिड़ई बहानो मिल्कियत घुरण आयो हो मिल्कियत मिल्कियत मोट केड़ी मिल्कियत आ जो हु घुरण आयो हुनखे त सुझे थी तोखे ॿुधायो हुम न हाणे तोखे नथी सुझे त मां छा कयां आयो हो धिक्का ॾेई ॿाहिरि कढियो थमांस अमां ये न करियां छो कई इहे न कया हथ बाकी छा कया सा खट ते रिली विछाए ॾियां सा अची बालम थी वेहे हा मूंखे त इहो ॾिठे ई नथो वणे तूं भले जीअ में जायूं नीस चाची वैसा न विञाजन बाकी ज़फर में साह ई कोने जो सट सहे खुश न थे त ज़मीन मिलंदस मां हिकिड़ो ई काफ़ी आयांसि छो त कासिम करंटा खारे या मारे गोड़ करण जी जरूरत ना है गोड़ करण जी जरूरत ज़फर जेको आ न फूक जो मेहमान आ तव्हां गोड़ न कयो ॿई ॼणा जॾहिं फतकियो या फथड़ियो इहो फतकड़ बंदि करे छॾींदो सांस मामलो आयो न आहे सुकीअ ते वेही हंबोशियूं हणो सुकीअ ते वेही हंबोशियूं हणो हो त ॾिस हींअर भली जेको वणे ई सोचो जॾहिं ज़फर लुंडी बला बणियो डंडो हथ न ईंदई
ओ अम्मा ॻाल्हि ॿुध, तोखे त ख़बर आहे न मुंहिंजी ज़िद जी ऐं मुंहिंजे झड़नि जी। सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत, दुश्मन जी निड़ीअ ते लत। ख़बर आ डर ते गिदड़ बि शीं आ। हिंजर भली तूं ड्राड़ू आण, इन ज़फर गोशा कढिया न पोइ छांगण बि न ईंदई, हथ मलींदो रहिजी वेंदे। हू हिते अची भले भभकियूं ॾेई वञे, तूं हिते वेठो मुंहिंजे अॻियां अकली ऐं हुकारी। वेहण बि न ॾींदो, वञा थो, न ॾियो घर में वेहण। तूं वेह, तूं काॾे? कुश्ती हाणे घर में वेह। तूं ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी। अम्मा सोढल जी बादशाही आ जा, बाबे जे घर में आयूं, छो लॾाईंदो? पुट बादशाही अथसि तॾहिं त सारां जो पेर ई नथो ज़मीन ते टिके। असांखे घर वेठे अलॻि, वरी तोखे घटि वधि अलॻि थी ॻाल्हाए। अम्मा ठार बि आ, ॿार बि न आहे। ॿारी मूं न, सारा आहे। इन जे लाइ त चवां थी, हू ॿारे थी त तूं ठारण जी कर। जेकॾहिं ॿरी झझड़ थी त ॿई घर केरीअ जो ढेर थी वेंदा। सुमल, असीं इज्जत, शराफत ऐं पंहिंजाइप हरगिज़ न विञाईंदासीं। ख़ुदा ॾिसण वारियूं अखियूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं सोढल पाणी तार करे छॾियो न, जेकॾहिं असीं ॿुॾण लॻासीं न, त पोइ हथ पेर हणणा पवंदा ऐं हयातीअ लाइ तरणो पवंदो। अदा सोढल वड़ न विञाईंदो। सोढल त वड़ न विञाए, पर हूअ सारा बि त वेहण छॾेसि न। इंसान ॿुधी ॿुधी नेठ वर्गलाइजी वेंदो आहे सुमल। न वर्गलाइबो सोढल समक वारो आहे। ज़माने जा लहा चढ़ा, दुख डोलावा अम्मा हू ॾिसियो वेठो आहे। वसऊं न वर्गलाइबो मुंहिंजी अमड़। तूं बि हिते त मां बि हिते सुमल। अम्मा जे ज़मीन न ॾिनई त खॾ में वञी पवे। अॼु ताईं त पे खई खाधी अथसि न। मेठ मोहब्बत में ॾिए त ठीकु, न त अलाह ॾींदो, बुख कोन मरंदासीं अम्मा। ॾींदो छो न, अस ख़ुदि ई ॾींदो। न खेसि मूं रूबरू हुनखे चयो आहे, न वरी हुन इनकार कयो आहे। ज़फर, छा खां इनकार? ज़मीन खां। कंहिंजी ज़मीन? बाबा जी ज़मीन सोढल। काथे आ? मामे इमदाद जी ज़मीन। तुझे मथे में तिड वेठी आ, उहा थी करे तिर 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 तिर। मूं वटि सचा नकुल पिया आहिनि सोढल। बाबे जी पेती में मिलिया आहिनि। फुफड़ ऐं बाबे जो अधो अधु खातो आहे। ईअं मां छितो न आहियां थियो जो हवाई ॻाल्हियूं कंदुसि। इहा सोच ज़हन मां कढी छॾ। इंच जो बि आसरो न रखजांइ। ॿी ॻाल्हि त मता माण्हू खिल रहा है। हाणे पक पए ई सुमल। मां हाणे हिन सोढल खे बि पक थी वई त ज़फर छॾण वारो नाहे। मां हिकु दफ़ो वञी शाहबाज़ ख़ान सां मिलां, पोइ ॾिसां थो त कीअं थो इनकार करे। तुझे दिमाग जो ऑपरेशन कराइजे, पोइ वञी तुंहिंजो दिमाग जाइ ते ईंदो। रुगो छेड़ा रतो छाण, उन खां सां ॿियो कम ई कोन्हे तोखे। मूमल उते ई रही, निधन की थी दफ़न थी वई। उन लाइ पाव पलांद दाह कुक छुटी ऐं तूं वधी थो
हर कंहिं सां अटकंदो वॾे फ़ख़्र सां थो ॿुधाई त अॼु ईसन ऐं बादल खे लेटाए आयो आहियां। छा थियो अथई? भंग पीती अथई छा? चरियो धातुरो खाधो थिए छा? खुलियो ही त बंदि ई नथो छी। ही थई चरियो धातुरो जंहिं मुंहिंजे दिमाग़ जा पर्दा ख़ुश्क करे छॾिया आहिनि। खेड़ो करे मारियो अथसि। मां कीअं मूमल सां थियल नाइंसाफ़ियुनि जो इंसाफ़ वठी सघंदुसि? इहा टिप्पणी हथ में अथसि। बसि छफन शेर आहे, ॿिया ॼण लुंबड़ आहिनि। वञे थो ॾोही बनाईंदो। चाचा न ॻाल्हाए मूंसां, न है तुंहिंजो चाचो। अड़े अणपलई औलाद खां भीख फली आहे। दुश्मननि जा मुंहं परॾे हुजनि, दुश्मनियूं विहाइण सुथरियूं आहिनि। इहे क़तल वेंदे गिचीअ में विझंदो त साह खणण जी वारखाई मिलंदी। हू भली असां सां वेल कनि ऐं असीं मठ करे वेहूं, ईअं न? हाय हाय सुकल डांडी ॾेॾर जियां फुक जी बड़बड़ शुरू कई अथई। हिन ॿुध त सही, हेॾे सार खे झिड़बण ऐं छिंबण सुठो आहे। माठ कर कोहिस्तानी कीड़ी, जो रत ततला हाणे साड़े न विझाई। मत पर ॾिस पाठ थी करेस। पहले सालारी जा सांडा हथ बत लाए ॾिस, धाणो धणकी आ न धणकी न है जो साड़े रखंदे। ॾाढी शीरी धारी अथई। तुझे वात मासुल मण मिठाई जा था किरन। मिस्रियूं ऐं पताशा थी ओगाची इन्हें गोह जड़ी ज़बान मां। चवेस त रतो छाण बंद करे। हिकड़ो खून कई असांजी वसीअनि जहिड़ी धी गिही वियो। हेतिरा खून कंदो त ही बचंदो? ही त छा, पर असां मां बि को कोन बचंदो। खुदा खुदा कयो, खुदा जे खौफ खां डिॼो थाणो। मां मनतो न आहियांसि, चङाई थो चवांसि। चाचा तू सही आहीं। तू ॾिस न, हाँ बि बाहिक भड़की तो कड़का दुश्मन जे मथां। हर कंहिं वटि तो जहिड़ा जिगरे गुर्दा न आहिनि। मूमल जे पनाद लाइ तो वठां। आख़िरी सोढल जो खून करणो आहे। ओए फल फाही छो न चढ़ी वञा? ओ कशफन छेड़ आहे छेड़। बस हरी हाँ। न तू भी मानी खा, रुगो पचाइण में पूरी आ। अम्मा मूंखे बुख न आहे, पोइ ॿ गिरा हणंदसि। दादा ने मज़र लाइ रखी अथई? उन लाइ छो रखां? इहो चवण ठहे थो तुंहिंजो? छो नथो ठहे अम्मा? उहे कोन खाईंदा छा? अम्मा अवली उन्हनि लाइ रखी अथमि, तुंहिंजो पुछण ई अजीब आहे। चङो पाणी दे। जी अम्मा। अदी खाओ न मानी। कमल वञ अदी लाइ मानी खणी आ। बस मासी असां ड्रॉ कयो आ। हिजाब थो रही आहे भेण। मज़र काई तो वञे? चाची क्लिनिक वटि दादन खे पुलिस घेरे वई आहे। घेरो टोड़णो आहे। दादन खे पुलिस घेरे वई आहे? अल्लाह साईं ख़ैर कजान परवरदिगार। धोको थियो आहे जानू। न रुगो धोको पर मुखबर भी थी आहे दादन। मुखबरी? पर पुलिस खे कीअं ख़बर पई दादा हिते आहे? घेरो छोड़ो कयो। निकिरी वियो त एसपी साहब असां सभिनी जी नौकरी झट करे छॾींदो। अरे एहतियात सां अथे खाली हू भी न आहिनि। दादन तू क्लिनिक जे अंदर वञ, उतां उतरे पासे रो नंढो दरवाज़ो आहे जेको डॉक्टर साहब जे घर ॾांहुं खुले थो। उतां घर खां वज वठी निकिरी वञ। जावेद तूं दादन खे बुज़दिलीअ जी बाज़ार तो घुमाई? हाँ हिन में बुज़दिली न आहे, पुलिस आहे। ॿियो त दुश्मन जा नापाक इरादा खाक मिलाइणा आहिनि। सम्झ दादा न सम्झ। ठीक आहे, तो
ओए मुर्स थी मुंह ॾिजो। तकड़ न कजो, पहिरियां दादन जी पक पए, पोइ देरि न कजो। डॉक्टर जी क्लिनिक के पुलिस सरदार बहराम खान के इतला कया, उता को वॾो खलल न पैदा थियो। मसइलो आहे सूबेदार। बहराम खान एसपी साहब दादन के गिरफ्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। डॉक्टर जी क्लिनिक ते दादन के ॻोठाणे ॿुधायो त दादन हिते आ। ओटी वञ या मूंखे अरेस्ट कर, न त इतला ॾे डीएसपी ऐं एसपी खे, न त डीआईजी मुंहिंजो यार आहे। मां त हुनखे फोन कयां। एसपी साहब सां ॻाल्हायो। शहबाज खान जी बिरादरी जा माण्हू क़त्ल थिया आहिनि जेड़े में। शहबाज खान खेसि फोन कई आहे। ईअं त हेल ताईं घणो नुक़सान कयो आहे शहबाज जी बिरादरीअ। इहो मामिलो लागी थो निबेरे एसपी साहब आहे या सरदार आहे। सरकारे तव्हां साहब सां ॻाल्हायो न। जी बिल्कुल, हा वठो ई ॻाल्हायोसि। जी सर। राइट सर। ओके सर। अच्छा मूसा, रोज तो फेरे